इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (ICC) T20 वर्ल्ड कप 2026 जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। ICC तरफ़ां भारतीय रियासत महाराष्ट्र जे राजधानी मुंबई में कोठायल हिकु तक़रीब दौरान T20 आलमी कप जे शेड्यूल जो ऐलान कयो वियो। ICC तरफ़ां जारी कयल शेड्यूल मूजिब भारत ऐं श्रीलंका जी गॾियल मेज़बानी में टूर्नामेंट 7 फरवरी खां 8 मार्च ताईं जारी रहंदो। T20 वर्ल्ड कप जूं मैचूं 7 मुख़्तलिफ़ वेन्यूज़ ते थींदियूं, जिन में चेन्नई, नई दिल्ली, कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, कोलंबो ऐं कैंडी शामिल आहिनि। आलमी कप में हिसो वठंदड़ 20 टीमुनि खे 4 मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरहायो आहे। गुज़िरियल फॉर्मेट जीअं हर ग्रुप मां टॉप 2 टीमूं सुपर 8 मरहले लाइ क्वालिफाई कंदियूं। सुपर 8 मरहले में 8 टीमुनि खे 2 ग्रुपनि में विरहायो वेंदो ऐं 2 ग्रुपनि मां टॉप 2 सेमीफाइनल लाइ क्वालिफाई कंदियूं। ग्रुप ए में पाकिस्तान, भारत, अमेरिका, नीदरलैंड ऐं नमीबिया शामिल आहिनि। ग्रुप बी में ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयरलैंड, ज़िम्बाब्वे ऐं ओमान शामिल आहिनि। ग्रुप सी में इंग्लैंड, वेस्ट इंडीज, बांग्लादेश, नेपाल ऐं इटली शामिल आहिनि, जॾहिं त न्यूज़ीलैंड, ॾखण अफ्रीका, अफगानिस्तान, कैनेडा ऐं UAE ग्रुप डी जो हिसो आहिनि। शेड्यूल मूजिब आलमी कप जो सभ खां वॾो दंगल यानी पाक भारत टाकरो 15 फरवरी ते कोलंबो में थींदो। टूर्नामेंट जो फाइनल अहमदाबाद जे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में थींदो। पर जेकॾहिं पाकिस्तान फाइनल में पहुतो त फाइनल कोलंबो में थींदो। सेमीफाइनल्स लाइ मुंबई ऐं कोलकाता खे चूंडियो वियो आहे, जॾहिं त पाकिस्तान जे पहुचण जी सूरत में सेमीफाइनल कोलंबो में थींदो।